नाज़िम सिंधड़ी वेझो पुलहड़ियूं में पोरियत मुनवर मरी जी मासूम न्याणी पुरस्कार बीमारी में मुब्तला थी वई आहे। पोरियत मुनवर मरी टाइम न्यूज़ आॾो लुड़क लाणींदे चयो त हू मिसकीन आहे। संदसि न्याणी जे इलाज ते लखें रुपया ख़र्च अचे पियो, जेको संदसि न्याणी जे इलाज में मदद कई वञे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे असद शहर। जीअं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं फुलहड़ियूं शहर जे अंदरि। हिते मज़दूरी करे पंहिंजे घर जो गाॾो ऐं चुल्ह हलाईंदड़ मुनवर मरीअ जी मासूम न्याणी, जंहिंखे असांजे समाज न्याणीअ खे सत क़ुरान जो रूप तसवर करे थो, उन न्याणीअ जी ज़िंदगी शुरू थींदे ई हिकु दर्दनि जो दास्तान बणिजी वई आहे। उन न्याणीअ खे पुठियां वेहक वारी जॻह ते हिकु नासूर बणियल ॻोड़ो थियो आहे, जंहिंजो हिन वटि पैसा न आहिनि जो ही इलाज कराए सघे। हिन वक़्तु जेको आहे सो डॉक्टर हिन इलाज ते 1 लख खां 2 लख रुपया लागत ॿुधाइनि था, मगर बेवसीअ जे आलम में हिन वटि एतिरो न आहे जो ही उन जो इलाज कराए सघे। अचो त हिननि खां पुछूं था त हिननि जो कहिड़ो मुतालबो आहे। मुंहिंजी मदद कई वञे, मुंहिंजी न्याणी जो इलाज कयो वञे। या त फुलहड़ियूं शहर जे ग़रीबाबाद कॉलोनी में रहंदड़ मुनवर मरी जंहिंजी नंढड़ी जेका आहे सा 2 महीननि खां बीमार आहे, उन जे फट जेको आहे सो नासूर बणिजी चुको आहे। हिन पंहिंजे तरफ़ां जेको मीरपुर खास टंडोलियार डॉक्टरनि खे काफ़ी ॾेखारियो, असां हिन सां गॾु वियासीं। हींअर जेको डॉक्टरनि जो चवणु आहे त हिन जो जेको आहे सो इलाज में 1 खां 2 लख रुपया ख़र्च थींदा। पुरज़ोर हिकिड़ी अपील आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खे त बराए महिरबानी हिन जेको आहे सो न्याणी जो इलाज करायो वञे। मोलाई वटि पैसा आहिनि कोन, काफ़ी असां कोशिशि कई, असां मुंहिंजी जेका असां मदद कई आहे, पर असांखां हींअर किसो ॻरो थी वियो आहे। असां वटि एतिरो पैसो न आहे जो हिनजो इलाज कराए सघूं। असांजो ज़ोर बि सभिनी खे अपील आहे त मदद कनि, जेके ऑफिसर आहिनि सिंध जा, उन्हनि खे असांजी अपील आहे त असांजी मदद कई, हिननि जो इलाज कयो वञे। न्याणियुनि जा पीउ जेके आहिनि उहे हिन न्याणीअ जो दर्द महसूस कंदे हिन वालिद मां बेचैनी ख़त्म कनि। कैमरामैन जमील कुंबर सां गॾु असद शहर, टाइम न्यूज़। असद शहर जी रिपोर्ट मां